तावी आइनी तरमीम SUP सरबराह सैयद ज़ैन शाह समेत बिन कारकुननि के खिलाफ केस दाख़िल करने के खिलाफ कराची प्रेस क्लब आॾो सिंध एक्शन कमेटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिन एहतजाजी मुज़ाहिरे में सैयद मुनीर हैदर शाह सिंध बार काउंसिल जे मेंबर KBA जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच समेत रियाज़ चांडियो ॿिया अॻवान मौजूद आहिनि। उन्हनि खां मालूम कंदासीं सदन मुतालबा कहिड़ा आहिनि। बेसिकली हिते हिकिड़ी ताजपोशी जी तैयारी आहे, जंहिं ताजपोशी जे लाइ ही सभु कुझु थिए पियो, जंहिंजी पहिरीं ताजपोशी ऑफिशियल न हुई। हाणे उहा ताजपोशी करण लाइ कोशिशूं आहिनि, जंहिंजी सूरत में 27वीं तरमीम आणी पई वञे। इन बज़ाहिर जेको ॾेखारियो पियो वञे, उन सां पहिरीं जेके शयूं बैकडोर थींदियूं हुयूं उहे हाणे हुनखे ऑफिशियल हिकिड़ो हुनखे राइट ॾियनि पिया त बाबा हाणे जेको पहिरीं तव्हां लिकी शयूं कंदा हुआ हाणे ऑफिशियल थिए पियो। उन मंदरु असांजा जेके हुकुमरान आहिनि, नून लीग पीपल्स पार्टी, उहे घोरिया पिया वञनि, छो त उन्हनि खे वरी जवाब में इहो मिले पियो त बाबा तव्हांखे ज़िंदगी भर तव्हां मासूम बणिजी वेंदो। इनखे लिकी ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कान्हे, सभु अंडरस्टूड आहे त इहा एहतजाज कंहिंजे मथां थिए पियो। ऐं बेसिकली जेको जमहूरियत जेकी थोरी घणी हिन मुल्क में आहे ऐं जेको हिकिड़ो इदारो आहे जेको कानून जो इदारो आहे, उन खे हिकिड़ो कमज़ोर कयो पियो वञे। देखें, जब 26वीं अमेंडमेंट आई थी उस टाइम लोगों को उसके इतने जो भी साइड इफ़ेक्ट्स थे या उसके जो नेगेटिविटी थी वो सब लोगों के सामने नहीं आई थी, उनको समझने में टाइम लगा। अब जब लोग 26वीं अमेंडमेंट समझ चुके थे तो वो उसके ख़िलाफ़ आवाज़ उठाना शुरू हो गए थे। उसी दौरान इन्होंने अभी ये 27वीं अमेंडमेंट अनाउंस की। 27वीं अमेंडमेंट में आप देख सकते हैं कि जो हुक्मरान हैं जिस तरीके से उन्होंने फैसिलिटीज़ ली हैं या जिस तरीके से उन्होंने लाइफ टाइम जो है चीज़ों को अपनी फेवर में लिया है या इम्यूनिटीज़ ली हैं, ये किसी भी सूरत में एक्सेप्टेबल नहीं है। फिर आप देखें कानून का उन्होंने पूरा जनाजा निकाल दिया है, उसमें कॉन्स्टिट्यूशनल को तबाह कर दिया है, जुडिशरी को तबाह कर दिया है। ये जुडिशरी अब ये ऐसी जुडिशरी होगी कि इसका होना ना होना एक बराबर है। मैं तो यही कहूँगा कि ये जजेस को ख़त्म कर दो, अब कोर्टें बंद कर दो, बस ख़त्म हो गया। ब्ला कानूनीयत तो है, किसी को क्या इंसाफ मिलेगा इस सारे सिनेरियो में। तो मकसद उन सब का यही था, उन्होंने एक एनार्की की सिचुएशन पैदा करनी थी और ऐसी पॉलिटिकल पार्टीज़, वो तमाम पॉलिटिकल पार्टीज़ जो सब इस गेम प्लान का हिस्सा हैं, जो वकला हैं वो सरापा एहतजाज हैं, दीगर जो सामाजिक पार्टियाँ हैं या दीगर पार्टीज़ हैं वो सब सरापा एहतजाज हैं। ये बीहक में या ॻाल्हि पधरी थी आई आहे त ही मुल्क में जमहूरियत न आहे, पार्लियामेंट उहो सुप्रीम इदारो न आहे, मुल्क जी आला अदालतुनि जी का पोजीशन न आहे। तंहिं करे लाक़ानूनियत वधी आहे 26 ऐं 27 तरमीमुनि जे ज़रिए। ही हिकिड़ा उहे झंग जो कानून आहे जंहिंमें बादशाहियत खे, सुधरियल दुनिया में बादशाहियत बि जमहूरियत जे ताबे आहिनि, पर ही मुल्क उहो आहे जो सॼी सारी करोड़ इंसान उहे ॾाढ जबर जे ताबे आहिनि। ऐं सिंध में त उनजो ख़राबु असरु इहो पियो आहे त 18 सालनि खां लुटमार कंदड़नि खे इम्यूनिटी मिली वई आहे। उहे सभिनी कानूननि खां बालातर आहिनि जिन 18 सालनि में सिंध में तालीम जी तबाही कई, जिन हिते तरक़ी जी तबाही कई, ज़राअत जी तबाही कई, सिहत जे इदारनि जी तबाही कई, समाजी स्ट्रक्चर टोड़े छॾियऊं। सिंध 200 साल पोइते धिकजी वई आहे, सुंजी मयारे ज़िंदगी ख़तम थी वई आहे। उन ॾोहारनि जिन खरबे रुपया हिते लुटिया आहिनि, तव्हां उन्हनि खे इश्तना वठी ॾिनो, इम्यूनिटी मिली वई, उन्हनि खे को पुछण वारो कोन्हे। जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कयो था अमेंडमेंट्स जी, जंहिंजे लाइ असां सभु हिते इकट्ठा आहियूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्टा वायरल आहिनि। ऐं कॉन्स्टिट्यूशन में जेकी अमेंडमेंट्स असां रिफॉर्म्स खे एप्रिशिएट कंदासीं, उहे रिफॉर्म्स जेकी आवाम में प्रोग्रेस आणनि, मुल्क में प्रोग्रेस आणनि, वेलफेयर आणनि। पर असां ॾिसूं था त हे जेकी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे जंहिंजो टारगेट स्पेशली जुडिशरी आहे, ऐं हो कॾहिं ऐं हाणे सां न 26 तरमीम सां आहे, कॾहिं जेको आहे मिलिट्री कोर्ट्स, कॾहिं कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स कंस्ट्रक्ट करे ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो ख़ौफ़ पैदा थो कयो वञे त अगरि तव्हां आवाज़ उथारी त तव्हांखे ख़ामोश कयो वेंदो। ऐं ख़ामोश कंहिं तरह कयो वेंदो, असांजे लाइ को बि प्लेटफॉर्म न आहे रहियो। जुडिशरी उहो वाहिद प्लेटफॉर्म आहे जिथे आवाम अची इनजस्टिस लाइ माण्हू अची पेश थींदा आहिनि, या पर उहे इदारा हाणे कमज़ोर कया था वञनि। पूरी तरह जेको आहे असां मुखालिफ़त था कयूं अहिड़ी अमेंडमेंट्स जेकी मुल्क में जेको आहे ग़ुलामी खे ऐं ख़ौफ़ पैदा कयनि ऐं इदारनि खे कमज़ोर कयनि। वीह तरमीम ते बि असां वकला बिरादरी सरापा एहतजाज रहियासीं ऐं अॼु बि असांजे हर गुफ़्तगू जो उहा महवर आहे ऐं उनजी असां मुखालफ़त तॾहिं बि कयूं पिया, अॼु बि कयूं था। ऐं 27वीं जेका तरमीम आई आहे
उहा मज़ीद अदलिया जे निज़ाम खे हिकु मज़ाक बणाईंदी। सूबनि जे ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो आहे त जमहूरियत जो राग ॻाईंदड़ हे जमहूरी पार्टियूं हिननि तमामु ग़ैर आइनी जमहूरी जेके तरामीम आहिनि उन्हनि जे अंदरि सफ़े अवल जे अंदरि किरदारु अदा पियूं कनि। अॼु मूंखे अफ़सोस थिए थो त उहे पॉलिटिकल पार्टियूं जेके जमहूरियत जे राग ते हुकूमतुनि में ईंदियूं आहिनि ऐं वोट बटोरींदियूं आहिनि, अॼु उहे इन शइ ते ख़ामोश आहिनि त सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो पियो थिए। अॼु न ते उहे ख़ामोश आहिनि त अदलिया जो निज़ाम खे फ़ारिग़ कयो पियो वञे। अॼु न ते उहे शइ ते ख़ामोश आहिनि त पूरे पाकिस्तान जे अंदरि जबरी गुमशुदगियूं आम हिकु ॻाल्हि बणिजी चुकी आहे। तरवीनी मुखालफ़त कयूं था। हिते वतन दोस्त, हिते वकील, डॉक्टर, इंजीनियर ऐं सिविल सोसाइटी जेके हिन मुल्क लाइ दर्द रखण वारा माण्हू आहिनि उहे क्लियर तरीक़े सां 27वीं तरमीम में मुखालफ़त कनि था। असीं सम्झूं था त हीअ हिकिड़ी पर्दापोशी तरीक़े सां हिकिड़ी जमहूरियत जे नाले ते हिकिड़ी तरमीम आंदी पई वञे जीअं पंहिंजे आकाउनि खे हू राज़ी करे सघनि, जीअं पंहिंजे मालिकनि खे हू राज़ी करे सघनि। आउं सम्झां थो त हीअ जेका 27वीं तरमीम अगरि ईंदी त तव्हां पंहिंजे घरनि मां बि कोन निकिरी सघंदो। तव्हां पंहिंजे जेका आज़ादाना जेका राय ॾेई सघो था, तव्हां उहा पंहिंजी राय तव्हांखे तालाबंदी कई वेंदी, तव्हांजी ज़बानुनि ते ताला हया वेंदा ऐं तव्हांजी अदालतुनि खे हाईजेक कयो वेंदो। तव्हांजी अदालतूं हूअं बि ऑलरेडी 6वीं तरमीम खां पोइ जेके जजिस जेके हुनजी मर्ज़ी जा हुया, हाणे 27वीं खां पोइ उन्हनि जजिस जे मथां नज़रसानी करण लाइ अञा मथां ॿिया जज जेको आहे सो लागू कया वेंदा त जीअं हू पंहिंजा फ़ैसिला ऐं जीअं हू एडमिनिस्ट्रेटिव पावरनि जे मथां चेक एंड बैलेंस करे सघनि। आइनी तरमीम जेका आहे गैर आइनी तरमीम आहे, सेनेट में बिल पेश थियो आहे, उहो हिकिड़े कलाक जे अंदरि पास थियो आहे। हिन मतिलबु आहे त पपट माण्हू वेठा उन्हनि खे पाण बि न पढ़ियो आहे। हिन महिल त 27वीं आइनी तरमीम थियो छा आहे? सिंध जे वसीलनि ते कब्ज़े करण जी कोशिशि आहे ऐं सिंध जो सूबो जेको आहे उनखे विराइण जी कोशिशि ई कनि पिया, जेका असां हिनखे कंहिं बि क़ीमत ते न करणु ॾींदासीं। इन एहतिजाज में शरीक सिंध एक्शन कमेटी जे मेंबरनि तोड़े वकीलनि मुतालबो कयो आहे त 27वीं आइनी तरमीम खे फौरी तौर ते वापसि वठी ऐं अदलिया खे आज़ादु छॾियो वञे। कैमरामैन इरफान सां गॾु फ़कीर सलीम, टाइम न्यूज़, कराची।